मखरजा जेको अलाह खां ॾिजंदो आहे रब ताला हुनखे रिज़्क़ जो दरवाज़ो खोले ॾींदो आहे। ऐं हुनखे रिज़्क़ ॾींदो आहे अहिड़ो जो हे पाण हिसाब न करे सघे, पाण गुमान न करे सघे। तवक्कल अलाह, जेको अलाह ते भरोसो करे हसबहू, इहो रब ताला हुनजे लाइ काफ़ी आहे। क़द जअल अल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा, अलाह ताला हर शइ जे लाइ वक़्तु मुक़ररु कयो आहे, क़दर मुक़ररु कयो आहे। जंहिंखे जेतिरो ॾिनो आहे उहो ओतिरो पूरो वसूल करे पोइ हिन दुनिया मां वेंदो। अलाह ताला ॿ शयूं असांखे ॾिनियूं आहिनि, हिकु ॾिनो अथसि रिज़्क, ॿी ॾिनी अथसि उमिरि। जेको रिज़्क आहे सो बि पूरो वसूल कंदो, उमिरि बि पूरी वसूल कंदो। उमिरि जो तालुक असांजो साहनि खणण सां आहे, जेतिरा साह दुनिया में खणणा हूंदा हिकिड़ो न घटि न वधे। रिज़्क जेको इंसान खे मिलणो आहे रब जे पासे खां, उहो समूरो वसूल कंदो। इन खां पोइ पंहिंजे हिन दुनिया जे जहान मथां हुनखे लाॾाइणो थींदो। रिज़्क ऐं उमिरि सारी वसूल करणी आहे। पोइ जॾहिं ॿई शयूं तय थियल आहिनि त इन्हनि जे लाइ बाक़ी जदोजहद माण्हू हिकिड़ी शइ जे लाइ करे, ॿी जे लाइ न करे। थोरो अक़ल जो फ़ैसिलो, ऐं अक़ल जो फ़ैसिलो तव्हां ॾिसो केतिरो घटि आहे। रिज़्क जे लाइ माण्हू राति ॾींहुं कोशिशि थो करे, दौड़ धूप थो करे, महिनत थो करे, कूड़ सच मिलाए पंहिंजे रिज़्क खे वधाइण जी कोशिशि थो करे। हालांकि रिज़्क त अलाह ताला हिकिड़े ॾींहुं मुक़ररु कयो आहे जेको न वधंदो न खुटंदो, पर हिन जो अकुलु एतिरो सादो, जेका शइ रब जे पासे खां मुक़ररु थियल आहे उन जे लाइ डुके डोड़े थो। ॿी बि शइ मुक़ररु थियल आहे पर उनखे वरी छॾे नथो थिए। उमिरि जे वधाइण लाइ माण्हू खे को ख़्यालु कोन्हे, रिज़्क वधाइण जे लाइ, कमाई करण जे लाइ, कारखाननि बणाइण जे लाइ, अलाए केतिरनि केतिरनि महिनतुनि में इंसानु पियो थो हले, पर उमिरि खे वधाइण जो त ख़्यालु बि कोन्हे त का मुंहिंजी उमिरि बि भला वधे। हिकु ॾींहं मां 2 ॾींहं थी पए, हिकु घड़ीअ मां 2 घड़ियूं बणिजी पवे, इहो वरी असुलु ख़्यालु कोन्हे। हालांकि उमिरि ऐं रिज़्क पाण में ईअं गॾियल आहिनि जीअं उस ॿाहिरि बीठी आहे हुन सां गॾु रोशनी आहे, या उस ॿाहिरि बीठी आहे हुन सां गॾु गर्मी आहे। गर्मीअ खे जुदा कजे उस खां, इहो नामुमकिन। रोशनी खे जुदा कजे उस खां, ईअं नामुमकिन। रिज़्क खे जुदा कजे उमिरि खां, ईअं नामुमकिन। रिज़्क खे वधाए माण्हू उमिरि जो ख़्यालु न रखे, उमिरि खे वधाए ऐं रिज़्क जो ख़्यालु न रखे, इहा केॾी बेवकूफ़ी आहे। ऐं इन उमिरि मंझां असांखे छा हासिलु करिणो आहे ऐं इन रिज़्क मंझां असांखे छा कमु करिणो आहे, सो अॻ में मां ॿुधायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला तव्हां खां पुछंदो क़यामत जे ॾींहुं, लतुसअलुन यौमइज़िन अन नईम, ज़रूरु तव्हां हिकिड़े ॾींहुं अलाह ताला वटि हलंदव ऐं तव्हां खां पुछियो वेंदो हिननि नेमतुनि जे बारे में। रिज़्क सारी नेमत आहे। अखियुनि जो ॾिसणु इहो रिज़्क आहे, कननि जो ॿुधणु इहो रिज़्क आहे, ज़ुबान जो ॻाल्हाइणु इहो रिज़्क आहे, पेरनि सां पंधु करणु रिज़्क आहे, बदन जी क़ुवत ऐं ताक़त इहो बि रिज़्क आहे। माण्हू रुॻो खाधे खाइण पाणी पीअण खे इन खे रिज़्क थो सम्झे, लटे कपिड़े चोइण खे रिज़्क थो सम्झे, पर जेकॾहिं सिहत ई न हुजेसि त, या जेकॾहिं चरियो खरियो हुजे त पोइ लटो कपिड़ो काॾे वियो, जहिड़ो घाड़ो तहिड़ो ढकियल। बीमार हुजे त पोइ सिहत काॾे हली वई, पोइ खाधो पीतो वणंदो। मतिलबु त अलाह ताला जूं जेतिरियूं नेमतूं आहिनि से सभु रिज़्क आहिनि। हाणे माण्हू जेकॾहिं हिकिड़े पंहिंजे पैसे कमाइण जो ख़्यालु थो करे त सिहत कमाइण जो ख़्यालु छो थो करे? जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इज़त कमाइण जो ख़्यालु थो करे त अखियुनि पंहिंजनि जो छो थो ख़्यालु करे? जेकॾहिं हिकिड़ो माण्हू दौलत कमाइण जो ख़्यालु थो करे त कननि जो छो थो ख़्यालु करे? मुंहिंजो मतिलबु हिन वजह हीअ आहे त कननि सां ॿुधणो, अखियुनि सां ॾिसणो, बदन सां पंधु करणु, घुमणु घतणो, इहे शयूं जीअं त हिन जे तबियत में पियल आहिनि, इहे सम्झे थो त इहे कसबी न आहिनि, त पोइ बाक़ी वात जो गिरहो वञी कसबी थियो जेको चॿाड़े थो। कननि जे ॿुधण सां माण्हू ॿुधे थो, इहो बि रिज़्क आहे। अखियुनि जे ॾिसण सां माण्हू ॾिसे थो, इहो बि रिज़्क आहे। बाक़ी रुॻो वात जे खाइण सां जेको खाए उनखे त रिज़्क करे। सिहत माण्हू खे आहे, बदन में केॾो लिबास आहे, ऐं उन में वरी तक़वा भरिजी वञे, लिबास तक़वा ज़ालिक ख़ैर, इहो परहेज़गारी जो लिबास केॾो भलो लिबास आहे। इन लिबास जी परवाह न आहे, कपिड़नि जी परवाह आहे, लिबास तक़वा जी परवाह न आहे। कहिड़ो माण्हू आहे, कहिड़ो अकुलु आहे इंसान जो? तव्हां हाणे ॿुधायो त अकुलमंद माण्हू आहिनि उहे? कपिड़नि जो त ख़्यालु कनि पर परहेज़ जो ख़्यालु न कनि। माण्हू खाधे पीते जो त ख़्यालु करे पर हुन में हलाल हराम जो ख़्यालु न करे। माण्हू दुनिया जे जहान में पाण खे क़बूल थो कराए पर अलाह वटि खोटो हुजे, इहो अकुलमंद आहे? कहिड़ो अकुलु आहे इंसान जो? अलाह करे असांखे अकुलु हुजे। माण्हू चवंदा आहिनि त दुनिया जे जहान में सियाणा घणा चरिया थोरा। हाणे ॿुधायो त सियाणा घणा की न चरिया घणा? इहो हाल आहे बाबा। दुआ करे अलाह ताला अकुल अता फरमाए। अकुल इहो जेको रब सां कमु ईंदो आहे, इहो अकुलु दुनिया में कमु ईंदो आहे। दुनिया जे लाइ त इहो अकुलु कमु में आणियूं पिया, अलाह जे रज़ा लाइ इहो अकुलु कमु न आणियूं, पोइ कहिड़े क़िस्म जो असांजो अकुलु चइबो? इहो ॿियो अकुलु त कोन्हे ख़ुदा खे राज़ी करण जो।